हिकु चकर बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हिकिड़े सुवाल जो जवाबु मूंखे खपे। तो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़े सुवाल जो जवाबु खपे। तो बादशाह चवणु लॻो त दरअसल सुवालु मुंहिंजो इहो आहे त मच्छी पाणी में रहे थी पर पाणी केॾीमहिल पीए थी। हाणे इन सुवालु मुंझाए छॾियो। तो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो तव्हांजो कहिड़ो सुवालु आहे। तो बादशाह चवणु लॻो त न, मुंहिंजो इहो सुवालु आहे मच्छी रहे पाणी में थी पर पाणी केॾीमहिल पीए थी। हाणे सुवाल बि बादशाह जो अनूखो। तो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हीअं कर, सॼे ॻोठ में वञी पड़ो घुमा, सभिनि खे चओ त बादशाह सलामत खे जेको बि इन सुवाल जो जवाबु ॾींदो न, तो बादशाह उनखे अधु बादशाही ॾींदो। तो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त जेको बादशाह सलामत जो हुकुम। तो हाणे वज़ीर निकितो, जेका बादशाह जी बादशाही हुई, सॼे ॻोठ में वञी पड़ो घुमायो त बाबा बादशाह जो हिकिड़ो सुवालु आहे, जेको बि हल करे ॾींदो त बादशाह उनखे अधु बादशाही ॾींदो। तो हाणे सभिनि माण्हुनि खे ख़बर पइजी वईसि, चवणु लॻा त असीं अमीर थी वेंदासीं, ॾिसूं त सही बादशाह जो सुवालु कहिड़ो आहे ऐं सुवाल जो जवाबु ॾींदासीं, बादशाह असांखे अधु बादशाही ॾींदो। हाणे हिकिड़ो हमरातीअ बादशाह वटि ईंदा रहिया। तो हाणे बादशाह पंहिंजा सुवाल ॿुधाईंदो रहियो इहो। तो हाणे नेठि हमराहनि कंहिंखे बि सुवालु न अचे, बादशाह जो इहो बि शर्त हो त जंहिंखे सुवालु न ईंदो उनखे उमिरि क़ैद जे लाइ सज़ा में हणाए छॾींदुसि, माना क़ैद करे छॾींदुसि जेल में। तो हाणे काफ़ी माण्हू आया अमीरी जी लालच में, ॾिठो त असीं सुवाल जो जवाबु ॾेई छॾींदासीं ऐं अधु बादशाही असांखे बादशाह ॾेई छॾींदो। तो हाणे कंहिंखे बि सुवाल जो जवाबु न आयो, सो उहे उमिरि क़ैद जे लाइ उन बादशाह वटि क़ैद थींदा रहिया। तो हाणे हिकिड़ो अमरा आयो, सो चवणु लॻो त वञी ॾिसां थी बादशाह जो आख़िर सुवालु कहिड़ो आहे, जेकर उनजो जवाबु मूंखे अची वियो त आउं बादशाह जी अधु बादशाही जो मालिक थींदुसि। तो हाणे अमरा आयो, अंदरि बादशाह सां वञी हाल अहिवाल वरिताईं। तो हाणे बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांजो सुवालु कहिड़ो आहे मूंखे ॿुधायो त जीअं उनजो जवाबु आउं ॾियां। तो बादशाह चवणु लॻो उनखे त जेकर सुवाल जो जवाबु न आई, पोइ तोखे ख़बर त उमिरि क़ैद जे लाइ सज़ा हिते अची वेंदी। तो अमरा चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पहिरीं मूंखे तव्हां सुवालु ॿुधायो। तो बादशाह चवणु लॻो त सुवालु मुंहिंजो इहो त हीअ मच्छी रहे पाणी में थी पर पाणी केॾीमहिल पीए थी। त हमरा खे इन सुवाल जो जवाबु आयो कोन। हमरा बादशाह खे चवणु लॻो त बादशाह इहो कहिड़ो सुवालु आहे, इन सुवाल जो जवाबु त मुश्किल आहे, तो कंहिंखे बि ईंदो कोन। तो उन बादशाह चवणु लॻो तोखे नथो अचे। तो हमरा चवणु लॻो त न बादशाह सलामत, मूंखे इन सुवाल जो जवाबु नथो अचे, सुवालु ई अनूखो आहे। तो बादशाह चवणु लॻो जेकर तोखे सुवाल जो जवाबु नथो अचे त पोइ हल पुटु, क़ैद तोखे ईंदी। तो उन बादशाह चयो सिपाहियुनि खे, तो उन हमरा खे बि वञी क़ैद में हयूं। तो हाणे वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजो सुवालु ई अहिड़ो आहे, इन जो जवाबु आहे ई कोन। हाणे असुलु इन जो जवाबु मुश्किल आहे। तो बादशाह चवणु लॻो त न, इन सुवाल जो जवाबु हिकिड़ो हमरा ॾेई सघे थो, जेकर उहो ॾे। तो हिते उहो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, आख़िर इन सुवाल जो जवाबु केरु ॾींदो मूंखे ॿुधायो, ऐं ॾिसां त सही उहो कहिड़ो हमरा आहे जेको इन सुवाल जो जवाबु ॾींदो। तो बादशाह चवणु लॻो त उन सुवाल जो जवाबु वज़ीर तूं ॾींदे। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ खां मथे आहे, ऐं सुवाल जो जवाबु नथो ॾेई सघां। तो बादशाह चवणु लॻो जेकर सुवाल जो जवाबु नथो ॾीं त पोइ तोखे ऐं सॼे तुंहिंजे ख़ानदान खे उमिरि क़ैद जे लाइ आउं हिते पाण वटि क़ैद करे छॾींदुसि, इहा ॻाल्हि तूं मुंहिंजी यादि रखी छॾ। तो हाणे वज़ीर दिलि में सोचणु लॻो त इहे सुवालु बि अहिड़ो आहे, हिन जो जवाबु त किथां ईंदो। हाणे मच्छी रहे पाणी में थी त पाणी केॾीमहिल पीए थी, हाणे इन सुवाल जो जवाबु त मूंखे नथो अचे। सो हिते वज़ीर चवणु लॻो त हाणे कीअं करियां, बादशाह मूंखे उमिरि क़ैद जे लाइ मुंहिंजे ख़ानदान खे मूं समेत क़ैद कराए छॾींदो। तो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजे सुवाल जो जवाबु आउं ॾींदुसि, पर मूंखे महीने खनि जी मोहलत ॾे। तो बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त चलो ठीकु आहे, तोखे महीने खनि जे लाइ मोहलत आहे। तो हाणे वज़ीर बादशाह खां महीने खनि जी मोहलत वरिती। तो हाणे वज़ीर मायूस थी, नाउमीद थी घर मोटी आयो। सो चवणु लॻो त इन सुवाल जो जवाबु कीअं, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे वज़ीर पंहिंजे घर परेशान थियो वेठो हुजे। हाणे वज़ीर जो हिकिड़ो नौजवान पुटु हुजे, सो उन ॾिठो पंहिंजे पीउ खे परेशान ॾिठईं। सो आयो पंहिंजे पीउ वटि, सो चवणु लॻो त अबा ॾे ख़बर, तूं सफ़ा परेशान ऐं मायूस वेठो आहीं, तव्हां ख़ैर त आहे। वज़ीर चवणु लॻो पंहिंजे पुट खे त बाबा दरअसल परेशान हुनजे करे आहियां, बादशाह हिकिड़ो सुवालु रखियो आहे, उन सुवाल जो जवाबु मुश्किल आहे, ऐं उन मूंखे चयो जेकर इन सुवाल जो जवाबु नथो ॾीं, मूं महीने खनि जे लाइ उनखां मोहलत वरिती आहे, जे जवाबु नथो ॾीं त तोखे ऐं तुंहिंजे ख़ानदान सॼे खे उमिरि क़ैद जे लाइ क़ैद करे छॾींदुसि, उनजे करे आउं परेशान वेठो आहियां। तो हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो त बाबा दरअसल सुवाल जो जवाबु आहे कहिड़ो, मूंखे ॿुधा सुवालु आहे कहिड़ो। सो हाणे वज़ीर चवणु लॻो पंहिंजे पुट खे त दरअसल सुवालु इहो आहे त बादशाह चवे थो त मच्छी पाणी में त आहे पर पाणी केॾीमहिल थी पीए। सो हिते वज़ीर जो पुटु चवणु लॻो त इहो बादशाह जो सुवालु ई अनोखो आहे, इन जो जवाबु त मुश्किल आहे। सो हाणे नेठि
वज़ीर चवणु लॻो पंहिंजे पुट खे, नौजवान खे, सो चवणु लॻो त बाबा तूं हीअं कर, तूं सुबुह जो हलियो वञिजांइ हितां, तूं हीअ बादशाह जी बादशाही छॾे हलियो वञिजांइ, पोइ बि जे हेॾां होॾां सज़ा आई त पोइ घटि में घटि मूंखे सज़ा ईंदी न, सो आउं पियो इहो सज़ा कटींदसि, सो तूं हलियो वञ, जो खामख़ा तोखे बादशाह क़ैद कराए छॾींदो, तूं त बची वञ घटि में घटि। सो नेठि छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे सुबुह अची थी वज़ीर आयो पंहिंजे पुट खे चवणु लॻो त हाणे तूं वञ ऐं कंहिंसां बि सची न कजांइ त को आउं वज़ीर जो पुटु आहियां या कुझु आहियां, सो तूं पंहिंजे हिसाब सां निकिरी वञ। सो हाणे नेठि वज़ीर पंहिंजे पुट खे घोड़े ते चाढ़े कयो रवानो। हाणे वज़ीर जो पुटु बि नौजवान वॾो हुजे, समझदार हुजे, अकुल में उहो बि अकाबर हुजे। सो हाणे नेठि उहा बादशाह जी बादशाही छॾे ईअं ई निकिरणु लॻो। सो काफ़ी परे बादशाह जी बादशाही छॾे निकिरी आयो। हाणे हणंदे हणंदे आयो हिकु जॻह ते जिथे नदी हुजे। सो हाणे नदी तमामु वॾी हुजे, उहा नदी पार करणी हुजे। सो हिते हुन घोड़ो छॾे हिकु वण जे हेठि वेही रहियो। सो चवणु लॻो त ॾिसां त सही को माण्हू अचे, ॾिसां त किथां थो लंघे, किथां थो मटे हिन नदी मञा, मूंखे त हिन जी ख़बर आहे कोन जो आउं खणी मटां। सो हाणे को न को माण्हू लाज़मी हितां मटंदो, मूंखे ख़बर पइजी वेंदी त पोइ हुन सां गॾु आउं बि मटे वेंदुसि। सो हिते उहो वज़ीर जो पुटु उते वेही इंतज़ारु करणु लॻो। हाणे एतिरे टाइम में हिकिड़ो फ़क़ीर उहो आयो पिए। फ़क़ीर ठीकु ठाकु हुजे पंहिंजे हिसाब सां। सो उहो फ़क़ीर आयो पिए। सो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे आउं हितां मटां थो इन नदी मञा। सो हाणे उन फ़क़ीर जी नज़र हिन वज़ीर जे पुट ते पहुची वई। सो हाणे चवणु लॻो उहो फ़क़ीर त हीअ छोकिरो ख़बर न आहे केरु आहे जेको हिन वण जे हेठि वेठो आहे। सो हाणे आयो उन छोकिरे वटि, उन वज़ीर जे पुट वटि अची हाल अहिवाल वरिताईं। सो चवणु लॻो उहो फ़क़ीर उन वज़ीर जे पुट खे चवणु लॻो त अबा केरु आहीं, किथां जो आहीं? सो इन चवणु लॻो त आउं फ़िलाणे हंधि जो आहियां, तमामु परे खां आयो आहियां ऐं काफ़ी पंधु करे आयो आहियां ऐं वञा पियो शहर। फ़िलहालु हितां मूंखे मटिणो हो, तंहिंजे करे ही नदी तमामु वॾी, सोचियमि त को माण्हू हितां मटे त जीअं घस जी ख़बर पए हिन पाणी में केॾी ऊचाई आहे, केॾी गहराई आहे, तंहिंजे करे वेही रहियमि। सोचियमि त केरु मटे त आउं जे पोयां मटां। तो फ़क़ीर चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, मुंहिंजो घर बि हिते किथे आसे पासे में परियां मौजूदु आहे। सो तूं हल मूंसां गॾु, मूंखे ख़बर आहे घस जी। सो हाणे नेठि फ़क़ीर वर मथे खयां कांच जा ऐं लथो पाणी में। सो छोकिरे खे बि चयईं त वर तूं मथे कर। सो छोकिरे वर मथे न कया। सो हाणे छोकिरो उनजे पोयां ढरी पियो पाणी में। सो अची ॿाहिरि निकिता। सो हाणे नेठि फ़क़ीर बि चवणु लॻो उन छोकिरे खे, थोरो अॻियां पंधु विया। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो उन वज़ीर जे पुट खे त अबा हाणे तूं किथे वेंदे? सो हीउ चवणु लॻो त आउं दरअसल शहर वेंदसि। सो हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे हीअं कर, घर मुंहिंजो हिते परियां वेझो आहे, तूं हल, तूं मानी वग़ैरह खा, खाधो वग़ैरह खा, तमामु परे खां निकितल आहीं ऐं कुझु आराम वग़ैरह करे मानी वानी खाई पोइ निकिरी पइजां। सो उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे उहो फ़क़ीर उन वज़ीर जे पुट खे वठी आयो सिधो पंहिंजे घर। सो हाणे उन फ़क़ीर जी हिकिड़ी नौजवान छोकिरी, हिकिड़ी धीउ हुजे, हुनजी तमामु हसीन ख़ूबसूरत हुजे, उहा उन फ़क़ीर सां गॾु रहंदी, उहा हुते मौजूदु हुजे। सो हाणे फ़क़ीर उन वज़ीर जे पुट खे वठी आयो सिधो अंदरि घर में। सो हाणे हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त अमा हलिया ही महिमान आयो आहे। सो हाणे उहो फ़क़ीर जी धीउ आई। सो उन्हनि बि हाल अहिवाल वरिता। सो फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे, उन वज़ीर जे पुट खे चवणु लॻो त हीअ मुंहिंजी धीउ आहे, असीं ॿ पीउ ऐं धीउ हिते रहंदा आहियूं। सो हाणे नेठि फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरी खे त अबा तूं हीअं कर, हिन छोकिरे खे पाणी पियार ऐं आउं वञा थो थोरो कमु आहे, वरी अचां थो। सो हाणे फ़क़ीर अञा दरवाज़े वटि मस पुॻो ऐं छोकिरी वई वञी पाणी जो घड़ो हिकिड़ो माना गिलास चइजे, पाणी जो हिकिड़ो माना गिलास हो, पर गिलास माना इहो ठहियलु हो जीअं हींअर लोह जो या स्टील जो या कंहिं अहिड़ी शइ जो न हुजे, जिस्त जो न हुजे, उहो गिलास ठहियलु हुजे, माना इन जो मिटी जो ठहियलु हुजे, जीअं कुंभार थां वग़ैरह ठाहीनि था, ईअं मिटी जो ठहियलु हुजे उहो गिलास। सो हाणे पकल हुजे। सो उहो गिलास पाणी जो भरिया अची इन वज़ीर जे पुट खे ॾिनी। सो वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन छोकिरी खे, तो चवणु लॻो त हीअ गिलास तुंहिंजो कचो आहे या पको? सो हिते उन फ़क़ीर जी धीउ चवणु लॻी त हीउ गिलास मुंहिंजो कचो आहे। सो हाणे हिते वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन छोकिरी खे त पोइ आउं तुंहिंजे हथनि जो पाणी आउं कोन पींदसि, तुंहिंजो गिलास कचो आहे। सो हाणे फ़क़ीर अञा मसी ॿाहिरि निकितो। सो उन इहा ॻाल्हि ॿुधी वरिती। फ़क़ीर वरी वापसी आयो। तो चवणु लॻो उन वज़ीर जे पुट खे त तूं तमामु ख़राबु माण्हू आहे, तूं ईअं थो ॻाल्हि करीं। सो हाणे तूं हल हितां मुंहिंजे घर मुंहिंजा निकर, तूं मुंहिंजे कंहिं कम जो कोन्हे, तोखे आउं अजायो वठी आयो पंहिंजे घर में। सो हाणे नेठि उन फ़क़ीर उन छोकिरे जो हुतां लोधे कढी छॾियो। सो हाणे वरी आयो पंहिंजे घर। सो फ़क़ीर जी धीउ चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त अबा तो उन खे हरभरो तो घर मञा कढियो, आख़िर छो उनजो ॾोह कहिड़ो? सो चवणु लॻो त न बसि मूं कढी छॾियो, हिन ॻाल्हि ग़लति कई। सो हाणे नेठि फ़क़ीर वरी ईअं ई एतिरो कुझु चयो पंहिंजी धीअ खे।
सो हाणे धीउ चवणु लॻी उन फ़क़ीर खे त बाबा तूं हाणे हीअं कर। सो हाणे नेठि उहा छोकिरी दिलि में सोचणु लॻी त हीअ छोकिरो तमामु होशियारु आहे ऐं तमामु अकुल में अकाबर आहे। हिन जेका ॻाल्हि कई सा सही कई, काश मुंहिंजी शादी इन छोकिरे सां थी आहे त केॾो न भलो हो। सो हाणे दिलि में एतिरो सोच कई। सो हाणे फ़क़ीर हुनखे धिके ऐं लोधा ॾेई कढी छॾियो, माना लोधे छॾी। सो हाणे नेठि छोकिरी चवणु लॻी, उन फ़क़ीर जी छोकिरी फ़क़ीर खे चवणु लॻी त बाबा तूं हीअं कर, वञी शहर, हीअ तोखे 2 रुपया ॾियां थी, हिन मञा सामान वठी आ। तो फ़क़ीर चवणु लॻो पंहिंजी धीअ खे त बाबा सामान ॿुधाए, 2 रुपया ॾींदी, हिन मां सामान कहिड़ो वठी अचां। तो छोकिरी चवणु लॻी त 1 रुपये जो वठिजांइ प्यालो ऐं 2 रुपये जो वठिजांइ शइ हिकिड़ी सख़्तु हुजे ॿाहिरां ऐं अंदरां नरम हुजे, ऐं 2 रुपये जी वठिजांइ त ॿाहिरां नरम हुजे ऐं अंदरि सख़्तु हुजे। 3 रुपयनि जी इहे शयूं वठी आ। तो हाणे नेठि उहो फ़क़ीर चवणु लॻो पंहिंजी धीउ खे, चलो ठीकु आहे। हाणे फ़क़ीर उहे 2 रुपया खणी उन छोकिरीअ जेको सामान चयलु हुजे सो आयो सामान वठणु। सो हाणे मार्केट में आयो, हिकिड़े दुकान वारे खे चयईं त हीअ वठि 2 रुपया, 1 रुपये जो ॾे प्यालो ऐं 2 रुपये जो ॾे उहा शइ ॾे जेका ॿाहिरां सख़्तु हुजे अंदरां नरम हुजे, ऐं 2 रुपये जी ॾे त जेका ॿाहिरां नरम हुजे अंदरां सख़्तु हुजे। सो हुन दुकान वारे ॻाल्हि ॿुधी सो दुकान वारो चरियो थियो ई हले, छा तूं कहिड़ो सामान पियो घुरीं जेको असां वटि मौजूदु ई कोन्हे, हले हितां। सो हाणे नेठि वरी ॿिए दुकान वारे वटि हुनखे बि इहो चयईं। सो उहो बि हिनखे घटि वधि चवणु लॻो। सो चवणु लॻो त फ़क़ीर तूं चरियो थियो आहीं, कहिड़ी शइ पियो घुरीं, इहा शइ असां वटि आहे ई कोन। वरी 3 दुकान वारे आया, चौथे दुकान वारा सभई हिते कावड़जी पिया त हीअ आख़िर घुरे त घुरे छा पियो। सो हाणे हिते नेठि उहो छोकिरो बि अची मथां आयो, उहो छोकिरो साॻी वज़ीर जो पुटु उहो बि आयो। सो हिते उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन दुकान वारे खे त दरअसल ही फ़क़ीर जेके शयूं वठे पियो त सही आहिनि, अव्हांखे सम्झ में नथियूं अचनि। सो हाणे हिते उहो दुकान वारो चवणु लॻो त पोइ तूं ॿुधा भला छा थो ही फ़क़ीर वठे, हिनखे असीं ॾियूं। हीअ चवणु लॻो त दरअसल ही 1 रुपये जो जेको प्यालो वठे थो, हिन जो मतिलबु आहे त हिनखे लाली ॾे, नुंहं खे हणण वारी लाली ॾे, उहो प्यालो चइबो हुनखे। ऐं 2 रुपये जी शइ जेका ही वठे थो, जेका ॿाहिरां सख़्तु हुजे ऐं अंदरां नरम हुजे, उनजो ही चवे थो रुपये जो नारेल ॾे। ऐं जेको अञा 2 रुपये जी जेका शइ वठे पियो त जेका ॿाहिरां नरम हुजे अंदरां सख़्तु हुजे, उनजो मतिलबु आहे त छुहारा। सो हिनखे शयूं 2 ॾे नी 3 रुपयनि जूं। सो हाणे नेठि वज़ीर जो पुटु एतिरो को चई सो त परियां अॻियां हलियो वियो। फ़क़ीर खे उन दुकान वारे उहे शयूं ॾिनियूं। सो दुकान वारो चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ईअं घुर्त तोखे ॾियूं पिया कनि, तूं अलाए छा पियो चईं त असांजी ॻाल्हि सम्झ में न आई। सो नेठि उहो फ़क़ीर उन दुकान वारे खां इहे शयूं वठी ऐं सिधो वापसी पंहिंजी धीउ वटि आयो। सो हुनखे चवणु लॻो त अबा हाणे दरअसल शइ तो एॾी घुराई, ऐं ज़रे घटि मोह दुकान वारनि मूंखे मारियो। तो छोकिरी चवणु लॻी त बाबा छला तोखे मारियो अथई, आख़िर ॾोह का वजह का ॻाल्हि। तो चवणु लॻो त तूं हाणे शयूं अहिड़े हिसाब सां घुरियूं, सो मूं हुनखे ॿुधायो। सो हुननि मूंखे जेको चयो त असांखे सम्झ में नथी अचे, दुकान वारा काफ़ी कावड़जी पिया। इहो साॻी वज़ीर जो पुटु उते गॾिजी वियो दुकान ते। सो उन दुकान वारनि खे इहे शयूं सम्झायूं, तंहिंजे करे इहे शयूं मूं ॾिनियूं। तंहिंजे करे उन दुकान वारनि इहे शयूं मूंखे ॾिनियूं। जे अगरि इहो वज़ीर जो पुटु न हुजे, इहो न ॿुधाए त उहो दुकान वारा मूंखे मारे छॾींदो आहे, कुटे छॾींदो आहे। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त दरअसल इहो वज़ीर जो पुटु तमामु होशियारु आहे, ज़हन वारो आहे, दिमाग़ वारो आहे, होशियारु आहे, अकुल में अकाबर आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो पंहिंजी धीउ खे, अकुल में तूं बि घटि कोन आहीं। सो हिते छोकिरी चवणु लॻी त बिल्कुलु इहो बि अकुल में अकाबर छोकिरो आहे ऐं आउं बि अकुल में आहियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त इहो छोकिरो अकुल में अकाबर हुजे हा त पोइ मूं जेॾीमहिल नदी क्रॉस ते कई त मूं हिनखे चयो त वर मथे खण, हिन वर मथे कोन खयां, मूं वर मथे कयां। जे हीअ अकुल में अकाबर हो त पोइ ईअं करे हा न। सो हिते छोकिरी चवणु लॻी फ़क़ीर खे त दरअसल उन पाणी में के ज़हरीलियूं शयूं हुजनि हा, तंहिंजे करे उन वर मथे न कया। सो उनजो मतिलबु इहो हो, जे अगरि वर मथे करे हा त काशे न काशे उनखे खाई वञे हा, तंहिंजे करे वर उनजा हेठि हुआ। सो अकुल में अकाबर उहो आहे, तव्हां बाबा कोन आहियो। सो फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु सही आहे, तूं बि अकुल में अकाबर आहीं, होशियारु आहीं, ज़हन वारी आहीं, ऐं इहो छोकिरो बि वज़ीर जो पुटु बि अकुल में अकाबर आहे। सो हाणे हेठि उहा छोकिरी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त इहो छोकिरो जे अगरि मूंसां शादी करे त हिन सां शादी करियां हा। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, शादी आउं कराईंदो, पर हिन जेको तोखे ग़लति चयो, सो चईं त कचो घड़ो आहे, सो तंहिंजे करे आउं पाणी नथो पीआं, पको घड़ो हुजे हा त पाणी पीआं हा, तंहिंजे करे आउं हुन सां शादी कीअं करायां। सो उहा छोकिरी चवणु लॻी पंहिंजे पीउ फ़क़ीर खे त दरअसल इन जो मतिलबु इहो त हिन मूंखां इहो ते पुछा करणु चाही, तूं कुंवारी आहीं या शादीशुदा आहीं। कचे घड़े जो मतिलबु त कुंवारी, पके घड़े जो मतिलबु त शादीशुदा। तो तंहिंजे करे हुन सही मूंखां पुछा कई, मूं हुनखे चयो त आउं कुंवारी आहियां, मतिलबु त कचो घड़ो आहियां, मतिलबु त कुंवारी आहियां, तंहिंजे करे हुन मुंहिंजे हथनि जो पाणी कोन पीतो।
सो जॾहिं फ़क़ीर इहा ॻाल्हि ॿुधी त फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरी खे त बाबा पोइ इहो छोकिरो तुंहिंजे कम जो आहे, तमामु होशियारु ज़हन वारो, इख़लाक़ ऐं अकुल में अकाबर आहे। सो हाणे नेठि उहा छोकिरी चवणु लॻी त पोइ वञी हिन खे वठी आ त इन सां शादी आऊं कंदसि बाबा। सो हाणे फ़क़ीर उहो आयो हणंदे हणंदे नेठि दुकान वञा पुछा कंदे उन छोकिरे जी, त छोकिरो जो ॾस पतो हुन ॾिनो त छोकिरो कंहिं वण जे हेठि वेठो हो, परियां किथे। सो हाणे फ़क़ीर आयो उन छोकिरे चवणु लॻो त तूं हल मूंखे माफ़ु कर, मूं तोसां घटि वधि ॻाल्हायो ऐं तोखे घर मुंहिंजे मां लोधे कढी छॾियो। तो छोकिरो मना करणु लॻो। सो चवणु लॻो त न, पहिरीं भलियो तव्हां मुंहिंजी बेइज़ती करे मूंखे हुतां कढी छॾियो, ॿिए दफ़ा आउं न हलंदसि। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, तोखां माफ़ी वठां थो, पर मुंहिंजी धीअ तोखे घुरायो आहे, तूं हल। सो हाणे छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जेकर हिन जी धीअ घुरायो आहे त आउं वञा थो। सो हाणे नेठि उहो छोकिरो आयो उन फ़क़ीर सां गॾु उन फ़क़ीर जे घर। सो हाणे उहा छोकिरी चवणु लॻी उन छोकिरे खे त आउं तोसां शादी करणु थी चाहियां, छा तूं मूंसां शादी कंदे? सो हाणे वज़ीर जो पुटु उहो इनकार करणु लॻो। सो चवणु लॻो त शादी आउं तोसां नथो करे सघां। सो फ़क़ीर जी धीउ चवणु लॻी तूं मूंसां छो नथो शादी करीं, आख़िर का वजह का ॻाल्हि? सो छोकिरो चवणु लॻो त दरअसल आउं बेघर आहियां, मुंहिंजो घरु कोन्हे, घटि मां घटि घरु हुजे जीअं तोखे हुते रखां त सही। सो हाणे नेठि उहा छोकिरी चवणु लॻी त तुंहिंजो घरु छो कोन्हे, आख़िर का वजह? सो हाणे नेठि हुन सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे उन वज़ीर जे पुटु उन छोकिरी फ़क़ीर जी जेका हुई सा उनखे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं, तंहिंजे करे आउं निकितो आहियां। सो हाणे हिते उहा छोकिरी चवणु लॻी त पोइ इन बादशाह जे करे तूं जेको आहे उतां निकितो आहे, तुंहिंजे पीउ तोखे होॾां माना हुतां कढी ऐं तोॾां हेॾां मोकिलियो आहे। सो हाणे तूं ॿुधा भला इन बादशाह जो सुवालु आहे कहिड़ो? तूं त अकुल में अकाबर ऐं तूं सुवाल जो जवाबु ॾेई कोन सघीं, छो? सो हाणे हिते उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हाणे बादशाह जो सुवालु ई अहिड़ो आहे, तंहिंजे करे आउं जवाबु न ॾेई सघियसि। सो हाणे फ़क़ीर जी छोकिरी चवणु लॻी त पोइ तूं मूंखे सुवालु ॿुधा त इहो सुवालु आहे कहिड़ो? सो हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त बादशाह जो सुवालु इहो आहे त मच्छी पाणी में रहे थी, पर पाणी केॾी महिल पीए थी। हाणे इन सुवाल जो जवाबु मूंखे त नथो अचे, मुश्किल आहे। सो हाणे उहा फ़क़ीर जी छोकिरी चवणु लॻी तूं मूंसां शादी कर, ऐं तोसां गॾु उते हलंदसि, इन सुवाल जो जवाबु मूंखे अचे थो। सो हाणे छोकिरो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त चलो सही आहे, जे अगरि इन सुवाल जो तोखे जवाबु अचे थो त पोइ तोसां शादी करियां थो ऐं पोइ तोखे मुंहिंजे मुल्क वठी थो हलां, हुते मुंहिंजे घरु। सो हाणे नेठि उन वज़ीर जे पुट जी उन फ़क़ीर जी धीअ सां थी शादी। हिननि कई शादी ऐं पंहिंजे पीउ खां मोकिलाए, उन छोकिरी जेको पंहिंजो पीउ जेको फ़क़ीर उन्हनि खां मोकिलाए ऐं उन छोकिरे वज़ीर जे पुटु उहो बि मोकिलायो। सो हाणे ॿई ॼणा मोकिलाए सिधो आया संदुसि घरु। सो वज़ीर जॾहिं ॾिठो सो वज़ीर चवणु लॻो पंहिंजे पुट खे त अबा दरअसल ॾे ख़बर तूं छला वरी आयो आहीं, ख़ैरु आहे तोसां, ऐं हीअ माई केरु आहे? सो हाणे हिते सॼी हक़ीक़त करे उन वज़ीर जे पुटु संदुसि माना पुटु जेको आहे सो वज़ीर खे ॿुधाए त दरअसल हीउ मसइलो तंहिंजे करे असीं माना हुतां वरी आयासीं, ऐं सुवाल जो जवाबु अचे थो, तंहिंजे करे आउं आयो आहियां, ऐं हिन सां मूं कई आहे शादी, हीअ तुंहिंजी नुंहुं आहे। हाणे सो वज़ीर चवणु लॻो त जेकर सुवाल जो जवाबु अचे थो त पोइ कमु भलो आहे। वज़ीर जे पुट जी जेका ज़ाल हुई सा चवणु लॻी, उहा छोकिरी फ़क़ीर जी चवणु लॻी उन वज़ीर खे, त वज़ीर खे चवणु लॻी त वज़ीर तूं हीअं कर, वञी बादशाह वटि वञ, उनखे चओ त सुवाल जो जवाबु मिली वियो आहे, सुवाल जो जवाबु मुंहिंजी नुंहुं ॾींदी। तो तूं उनखे चओ त इन सुवाल जो जवाबु जेको बादशाह तूं पुछा करीं पियो, इन जो जवाबु मुंहिंजी नुंहुं तोखे ॾींदी। सो हाणे नुंहुं तोखे ॾींदी, पर पहिरीं नुंहुं जेको आहे सो तुंहिंजो जेको इहो महल आहे उहो घुमंदी, हिकिड़ो ॾींहुं तुंहिंजो महल घुमंदी, ऐं पोइ तोखे इन सुवाल जो जवाबु ॾींदी, वञी बादशाह सां ॻाल्हा। वज़ीर खे चवणु लॻी उहा छोकिरी। सो हाणे नेठि जेका वज़ीर आहे नुंहुं सां चवणु लॻी। सो हाणे वज़ीर आयो बादशाह वटि। सो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वियो आहे, इन सुवाल जो जवाबु मुंहिंजी नुंहुं तोखे ॾींदी, मुंहिंजे पुट जी ज़ाल आहे उहा तोखे ॾींदी। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे हिते वज़ीर चवणु लॻो त पर हिकिड़ो शर्त आहे, बादशाह खे चवणु लॻो। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त कहिड़ो शर्त आहे? सो हिते वज़ीर चवणु लॻो त शर्त इहो आहे त मुंहिंजी पुट जी जेका ज़ाल आहे सा चवणु थी चाहे त हिकिड़ो ॾींहुं आउं बादशाह जो महल घुमंदसि, ऐं पोइ बादशाह खे इन सुवाल जो जवाबु ॾींदसि। सो बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, भले हिकिड़ो ॾींहुं महल घुमे मुंहिंजो। सो हाणे नेठि बादशाह बि हा कई। सो हाणे वज़ीर आयो पंहिंजी नुंहुं खे हुतां वरितईं। सो हाणे आयो सॼो महल जेको आहे सो बादशाह जो वज़ीर घुमाइणु लॻो। सो हिते हुते घुमाइणु लॻो। सो हाणे नेठि उहा नुंहुं जेका हुई उन वज़ीर जी सा घुमंदे घुमंदे बादशाह जो जेको नौकर हो, जेको घोड़नि जो रखवालो हो जेको नौकर, सो वफ़ादार हो उन बादशाह जो।
सो हाणे नेठि उते आई उहा वज़ीर ऐं वज़ीर जी नुंहुं ॿई घुमंदे फिरंदे अची घोड़नि वटि पुॻा। सो हाणे उहो वफ़ादार बादशाह जो घोड़नि जो जेको नौकर हो, सो बादशाह जो नौकर जो घोड़नि वटि बीठो हो, घोड़नि जी रखवाली कंदो हो, जांच वग़ैरह कंदो हो। सो हाणे वज़ीर जी नुंहुं वज़ीर खे चवणु लॻी त बाबा दरअसल हीअ हमरा केरु आहे। सो हिते वज़ीर चवणु लॻो त हीअ बादशाह जो वफ़ादार नौकर आहे, घोड़नि जी देखभाल कंदो आहे। सो हाणे उन जॻह ते उन हेठि हिकु औरत जी का अहिड़ी शइ हुजे सा किरी पई हुई। सो हाणे उन वज़ीर जी नुंहुं जी नज़र उन शइ ते पहुची वई। सो हाणे त उहा चवणु लॻी वज़ीर खे, संदसि सहुरे खे चवणु लॻी, उहा वज़ीर जी जेका नुंहुं हुई सा चवणु लॻी त बादशाह जी धीउ शहज़ादी आहे या? त हिते वज़ीर चवणु लॻो त न, बादशाह जी धीउ आहे कोन ऐं बादशाह जो पुटु बि कोन्हे, बादशाह अञा बे औलाद आहे, बादशाह सिर्फ़ु ज़ाल राणी आहे। सो हाणे चलो ठीकु आहे। सो हाणे एतिरी कुझु ॻाल्हि उन ज़हन में रखी। सो हाणे हेठि घुमी फिरी वरी जेको आहे सो वज़ीर ऐं वज़ीर जी नुंहुं बादशाह वटि आया। सो हाणे हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे ऐं वज़ीर जी नुंहुं खे चवणु लॻो त हाणे अवां महल सॼो घुमी वरितो, त हाणे मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो मूंखे। सो हाणे हिते वज़ीर जी नुंहुं चवणु लॻी त सवाल जो जवाबु तव्हांखे आउं सुबुह जो ॾींदसि, अॼु कोन ॾींदसि, सुबुह जो ॾींदसि। तव्हां भले सॼी ख़ल्क़ खे, सॼी आवाम खे ॿुधाए छॾियो, जेको बि इन सवाल जो जवाबु ॿुधे सो भले अचे सुबुह जो। सो हाणे हिते इन ॻाल्हि जी ख़बर सभिनि खे पहुची वई। हाणे होॾां जेका बादशाह जी ज़ाल राणी हुई, सो हाणे जेको बादशाह जो वफ़ादार नौकर हो, जेको घोड़नि जो रखवालो, उनजी ॿाह में उहा बादशाह जी ज़ाल राणी सुती पई हुजे। सो हाणे उहो बादशाह जो वफ़ादार जेको नौकर हो, सो चवणु लॻो राणी खे त राणी साहिबा, सुभाणे इन सवाल जो जवाबु वज़ीर जी नुंहुं ॾींदी, जेको बादशाह सवाल कयो हो त मच्छी पाणी में रहे थी, वरी पाणी केॾी महिल थी पी। सो हिते उहा राणी चवणु लॻी त बादशाह बेवकूफ़ आहे, चरियो आहे, ऊंधा सवाल थो करे, धूड़ वञी पाए, इन सवाल जो जवाबु ॿुधणु केरु हलंदो। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं हाणे उन राणी जेका बादशाह जी ज़ाल जेका राणी हुई, सो उन नौकर सां उनजी यारी हुई। सो हाणे इहा ख़बर बादशाह खे न हुई। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो वज़ीर ऐं वज़ीर जी नुंहुं उते आया, सॼी आवाम, सॼी ख़ल्क़ जी उते गॾु थी। सो हाणे नेठि बादशाह पुछा करणु लॻो उन वज़ीर जी नुंहुं खां त हाणे सभु हिते अची विया आहिनि, हाणे तूं सवाल जो जेको जवाबु आहे सो ॾे। सो हाणे वज़ीर जी नुंहुं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत सभु मौजूदु आहिनि। सो बादशाह चवणु लॻो त हा सभु मौजूदु आहिनि। सो हिते वज़ीर जी नुंहुं चवणु लॻी त राणी साहिबा मौजूदु आहे कोन, राणी खे घुरायो। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, राणी खे घुरायूं था। तो हाणे बादशाह सिपाही खे चवणु लॻो त वञ राणी साहिबा खे वठी अचो, अचे हिते दरबार में पेश थी ऐं सवाल जो जवाबु ॿुधे। तो हाणे सिपाही आयो, राणी खे चवणु लॻो त राणी साहिबा तव्हांखे बादशाह सलामत घुरायो ऐं अची सवाल जो जवाबु ॿुधो। तो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, तूं हल आऊं अचां थी। तो हाणे सिपाही त हलियो वियो। तो हाणे राणी छा कयो, जो उन वफ़ादार नौकर खे घुरायो, जेको बादशाह जो हो, जेको राणी जो यार हो, घोड़नि वारो, उनखे घुराई। तो हाणे त राणी चवणु लॻी त उन नौकर खे त दरअसल आऊं नथी वञा इहो सवाल जो जवाबु ॿुधणु, बादशाह त बेवकूफ़, हाणे हीअं कर तूं हलियो वञ, तूं हलियो वञ, मुंहिंजो वेस, मुंहिंजो ड्रेस करे तूं हलियो वञ ऐं आऊं सुम्हां थी, मूंखे निंड थी अचे। तो राणी चवणु लॻी उन संदसि यार खे चवणु लॻी त तूं हीअं कर, मुंहिंजा कपिड़ा पाए तूं हलियो वञ। सो हाणे राणी वारो यार चवणु लॻो राणी खे त आऊं कीअं वञा, मुंहिंजो मुंहुं चहिरो ज़ाहिर हूंदो। सो हाणे हिते राणी चवणु लॻी तुंहिंजो मुंहुं चहिरो ज़ाहिर कोन हूंदो, तूं जेको आहे सो झुंड करे वञिजांइ, माना घूंघट करे वञिजांइ ऐं चहिरो ॾेखारिजे न, घूंघट सुधो हुते वञिजांइ। सो हाणे नेठि राणी पंहिंजो जेको ड्रेस हो, पंहिंजा कपिड़ा वग़ैरह उन यार खे आणे ॾिना, हुन पाता, राणी वारो लिबास करे ऐं घूंघट करे ऐं जेको आहे सो माना झुंड वग़ैरह करे ऐं सो वञी महल में वञी पुॻो। बादशाह जे पासे में जेका कुर्सी सो उन ते वञी उहो वेठो। हाणे राणी वारो सॼो लिबास हुजे कीअं सुञातो ई न। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन वज़ीर जी नुंहुं खे त हाणे सवाल जो जवाबु ॾे, सभु अची विया, राणी बि अची वई। सो हाणे हिते उहो वज़ीर जी नुंहुं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत सभु अची विया आहिनि। बादशाह चवणु लॻो त हा सभु अची विया आहिनि। सो हाणे हिते वज़ीर नुंहुं चवणु लॻी त न, अञा हिकिड़ो माण्हू खुटे थो, उहो अञा कोन आयो। सो बादशाह चवणु लॻो त कहिड़ो? सो हिते वज़ीर जी नुंहुं चवणु लॻी त जेको तव्हांजो वफ़ादार नौकर आहे, जेको घोड़नि जी रखवाली कंदो आहे, घोड़नि जी रखवाली कंदो आहे, नौकर आहे तव्हांजो, उहो अञा कोन आयो। सो बादशाह चवणु लॻो त हा उहो अञा कोन आयो, उनखे घुरायूं था। सो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो इन्हीअ मुंहिंजे वफ़ादार नौकर खे वठी अचो, जेका घोड़नि जी देखभाल कंदो आहे। सो हाणे सिपाही आया, अची हेॾां होॾां ॾिसणु लॻा त इहो हुजे न। हाणे इहो हुजे बि किथां, उनखे त राणी
वेस पंहिंजो करे उन अॻ में विहारे छॾियो हुजे उते, ऐं राणी त पाण वेही हली सुम्हण जे लाइ पंहिंजे कमरे में सुम्ही रही। तो हाणे सिपाही ॾिसी सो चवणु लॻा त शायदि थी सघे थो घोड़नि जो गाहु वग़ैरह करणु वियो हुजे किथे। तो हाणे सिपाही आया सो बादशाह चवणु लॻा, बादशाह सलामत, तव्हां वारो नौकर घोड़नि जो देखभाल जेको करे थो सो आहे कोन, लॻे थो त वियो हलियो किथे गाहु बाह करणु घोड़नि लाइ। तो बादशाह चवणु लॻो उन वज़ीर जी नुंहं खे त हाणे उहो आहे कोन, वियो हलियो आहे किथे घोड़नि जो गाहु वग़ैरह करणु, हाणे तूं सुवाल जो जवाबु ॾे, हू न आहे त ख़ैरु आहे। सो हिते वज़ीर जी नुंहं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, दरअसल हाणे ही तुंहिंजी ज़ाल राणी झुंड करे वेठी आहे, घूंघट करे वेठी आहे, असीं छा आहियूं, तुंहिंजा बचा आहियूं या कोन आहियूं? तो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु आहियूं, मुंहिंजा बचा आहियो। तो हिते वज़ीर जी नुंहं चवणु लॻी त आवाम जी ख़िदमत करणु, सॼो कमु करणु तुंहिंजो आहे। सो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु। तो हाणे वज़ीर जी नुंहं चवणु लॻी त असां मां तोखे का तकलीफ़ वग़ैरह त आहे कोन, तूं असांजो हर शइ आहीं, सभु कुझु आहीं, असीं तुंहिंजा बचा आहियूं या कोन आहियूं? सो हिते उहो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु अवी मुंहिंजा बचा आहियो, अव्हां सां कहिड़ो हिजाब कुझु बि कोन्हे, का बि तकलीफ़ परेशानी कोन्हे, अव्हां जी ख़िदमत कंदड़ आहियां ऐं अवी मुंहिंजा बचा आहियो। तो बादशाह एतिरो कुझु चवणु लॻो। तो वज़ीर नुंहं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, जे अगरि असीं तुंहिंजे लाइ सभु कुझु आहियूं त पोइ राणी जो जेको घूंघट आहे सो मथे करियो तव्हां। तो घटि में घटि राणी खे असीं ॾिसूं त सही, राणी असांखे ॾिसे, इहो घूंघट करणु सही कोन्हे जॾहिं असीं तव्हांजा बचा आहियूं। वज़ीर जी नुंहं एतिरो कुझु चवणु लॻी। तो बादशाह चवणु लॻो राणी खे त राणी साहिबा, तूं हीअं कर, ही सभु पंहिंजा बचा आहिनि, सॼी ख़ल्क़ आवाम वेठी आहे, तूं हीअं कर पंहिंजो घूंघट जेको आहे सो मथे कर, इहा चुनी जेका आहे झुंड करे वेठी आहे सा मथे कर। सो हाणे उनजे अंदरि त हुजे उहो वफ़ादार नौकर जेको बादशाह जो, हाणे राणी जो यार हुजे सो त राणी जे चए जे मुताबिक़ लिबास ड्रेस करे आयो हुजे, ऐं घूंघट करे, हाणे घूंघट कीअं मथे करे? सो हाणे बादशाह जाम चयो, सो हाणे उहो घूंघट मथे करे ई न। सो हाणे बादशाह ज़ोर ज़बरदस्ती घूंघट मथे करायो, घूंघट मथे करायो, तो ॾिसनि त उहो बादशाह जो वफ़ादार नौकर हुजे। बादशाह जो वफ़ादार नौकर हुजे तो बादशाह जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। सो हाणे हिते वज़ीर जी नुंहं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे ॾे ख़बर, तोखे इन सवाल जो जवाबु मिली वेंदो। तो बादशाह हैरान ऐं परेशान थी वियो। तो हाणे वज़ीर जी नुंहं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह, तोखे, तूं महल में वेठो आहीं, तोखे एतिरी बि ख़बर कोन्हे त तुंहिंजी राणी केॾी महिल ऐं किथे पाणी पीए पई, तोखे उन जे बारे में ख़बर कोन्हे, ऐं तूं आयो आहीं मच्छी जे सवाल जो पुछा करणु जवाबु। सो हाणे मच्छी केॾी महिल पाणी में रहे थी ऐं केॾी महिल पाणी पीए थी, मच्छी रहे थी पाणी में, केॾी महिल पाणी पीए थी, तूं तुंहिंजे महल में वेठो आहीं, तोखे उहा बि ख़बर कोन्हे त तुंहिंजी ज़ाल राणी केॾी महिल किथे आयो उते वञे थी, पाणी पीए थी। हाणे उमेद आहे त तूं सम्झी वञे। सो हाणे बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी हुई। सो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो, हिनी खे बि फांसी ते चाढ़ियो, मुंहिंजे नौकर खे, ऐं राणी खे बि उन महिल वञी फांसी ते चाढ़ियो, ॿिन्ही खे वञी फांसी ते चाढ़ियो। ऐं बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त जेके अॻ में सवाल जो जवाबु ॾियणु आया हुआ, जंहिंखे मूं क़ैद करे छॾियो आहे, उन्हनि खे वञी आज़ादु करियो। सो हाणे नेठि बादशाह एतिरो कुझु चयो। तो हाणे सिपाहियुनि वञी उन बादशाह जे नौकर खे बि फांसी ते चाढ़ियो ऐं राणी खे बि फांसी ते चाढ़ियो, ऐं जेके अॻ में हिन क़ैद कया हुआसीं उन्हनि खे वञी आज़ादु कयो। सो हाणे वज़ीर जी नुंहं उन बादशाह खां थी ऐं वज़ीर वापसी मोटी आया, हुन वज़ीर जी जान छुटी वई उन बादशाह मुंहिंजा। सो हाणे नेठि बादशाह खे बि ख़बर पइजी वई त मुंहिंजे ई अंदर में छा पियो थिए, मूं वटि छा पियो थिए, ऐं हले छा कंदो वतां। सो हाणे बादशाह खे बि ज़हन खुली वियो, दिमाग़ु खुली वियो, ऐं पोइ वज़ीर ऐं वज़ीर जो पुटु ऐं उहा वज़ीर जी नुंहं हसी ख़ुशी सां उते रहणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।